MPA ऐं सिंध हुकूमत जे तर्जुमान मखदूम फ़खर ज़मा डेरोलाल स्टेशन खां ताहिर हिंगोरो ताईं तामीर थियल रोड जी इफ़्तिताही तक़रीब खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंधु दरिया ते ग़ैर क़ानूनी छहनि केनालनि जी अरावत ख़िलाफ़ जिदोजहद जारी आहे ऐं रहंदी। इन सिलसिले में सूमर ॾींहुं सिंध असेंबली में समूरा वज़ीर ऐं MPAs सिंधु दरिया ते ग़ैर क़ानूनी छहनि केनालनि जी अरावत ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कंदा। सिंध सां नाइंसाफ़ी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। सिंधु दरिया ते केनालनि जी तामीर सां सिंध खे कापारी नुक़सान पहुचंदो। असां हरगिज़ सिंधु दरिया मां केनाल कढण जी मुखालिफ़त कंदासीं। हिक ॿिए सवाल जे जवाब में हुन चयो त मटियारी ज़िले में टोल टैक्स जी अरावत ख़िलाफ़ असां मटियारी ज़िले जी आवाम सां गॾु आहियूं। हुन चयो त हिक ज़िले में 2 टोल प्लाज़ा सम्झ खां ॿाहिरि आहिनि। मूं इन सिलसिले में CM सिंध सैयद मुराद अली शाह सां बि ॻाल्हायो आहे। ॿियो टोल टैक्स न ठहणु घुरिजे। इन मौक़े ते DC मटियारी PP अॻवान सोहेल अयूब हिंगोरो ऐं इज़त अली ब्रह्माणी बि साणुसि गॾु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।